ओम हरिओम तत्सत। मुहाग सभई सियाणा ऐं अयाणा जनम खां मरण ताईं, जागण खां निंड में वञण ताईं, रुगो सुख ई सुख, आनंद ई आनंद पिया घुरूं। भले खणी राजा इंद्र बणिजी वञूं त बि चाहियूं था त असांखे अहिड़ो को आनंद मिले जो कॾहिं बि नास न थिए। गहरी निंड सुषुप्तीअ में माल मता, धन, पुट, स्त्री, चहचिटा, राग रबाब वग़ैरह की नथा मिलनि, पर उते आनंद मिले थो। इन्हीअ करे असीं दुनिया जा सभु पदार्थ छॾे हर रोज़ निंड में दाख़िल थियूं था। इन मां साबित थियो त असांजो मक़सदु आहे सदाईं रहण वारे आनंद खे हासिल करणु। पर जेसिताईं असां उन्हीअ नित ऐं अखंड आनंद खे पूरी तरह न ॼातो आहे, तेसिताईं असीं उन आनंद में कीअं स्थित क़ाइमु थी सघंदासीं। अहिड़े आनंद जी ॼाण अनुभवी महापुरुषनि जे संग ऐं सत शास्त्रनि जे वीचारण सां थी सघंदी। संत, असंत, महात्मा, पाखंडी, साधु, ठग, उन जी चङीअ रीत परख करे जेको सचपच आत्मदर्शी महापुरुष हुजे, उन जो ई संग कजे। ऐं सत शास्त्र जंहिंमें वेदवाणी अथवा संतवाणी आयल हुजे, जेको असांजा भरम ऐं भुलावा मिटाए ऐं सही राह बताए, अहिड़े शास्त्र जो अभ्यास करणु घुरिजे। हीअ सिंधीअ में तर्जुमो कयल पुस्तक असुलु हिकु उच्च कोटीअ जो महापुरुष जी वाणी आहे, जंहिंमें मनुष्य जे पूरनि सुधारे ऐं वाधारे लाइ सुंदर ऐं सलीस मज़मून दर्ज थियल आहिनि। पुस्तक जे तर्जुमो कंदड़ जे मन में चाहना जागी त अहिड़ो मंगलकारी सुंदर ग्रंथ जंहिंमें वहिंवार तोड़े परमार्थ खे हिन विचित्र अनुभवी महापुरुष शिव, हिंदी पुस्तक जे असली लेखक, पंहिंजी वाणीअ द्वारा पूरीअ रीत सां अनेक शास्त्रनि जो सार भरियो आहे। तंहिंखां छो की न पंहिंजे सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि खे वाक़िफ़ु करियां। शल भॻवान तर्जुमान खे सुमति ऐं सघ ॾिए जीअं उन्हीअ ख़्वाह ॿियनि नमूननि सां जनता जी शेवा कंदो रहे। आऊं चाहियां थो त हीअ पुस्तक जिन जिन सॼणनि जे हथनि में अचे, उहो सॼण उनखे पाण बि पढ़नि ऐं ॿियनि खे बि ॿुधाइनि या पढ़ाइनि त भॻवान जी बाज सां खेनि अंदर में चङी रोशनी ईंदी। पुस्तक में दर्ज थियल वाणीअ खे जेको पढ़ी, ॿुधी, सम्झी ऐं उन ते अमल कंदो, तंहिंजो पक ई पक कल्याण थींदो ऐं संदसि मनुष्य जन्म सफल थींदो। कवत खार सार वेर टार निदर औजल धार, प्रभ सां प्यार पाल पाण खे सुञाण तूं। काम क्रोध अहंकार दंभ लोभ मोह मार, आत्मा आनंद मन ईअं उथ आण तूं। मानुष जन्म तुंहिंजो सॼो ई सफल थिए, 84 चकर छुटी मोक्ष पद माण तूं। लीला शाह लाल तूं त आहीं सो अमुल मणि, लालन में सचो लाल आहीं खुद पाण तूं। लीला शाह, माथेरान, मुंबई, 24/4/1958। ओम महात्मा शिव जी निवेदन। मन लहरुनि जो समुंड आहे। शिव जे मन में बि अनेक लहरूं उथनि थियूं। उन्हनि मां के लहरूं लेख बि बणिजी पवनि थियूं। उन्हनि लेखनि जे रूप में बदिलियल लहरूनि जो हीउ हिकु नंढड़ो मेड़ ज़ाहिर थी रहियो आहे। इन्हीअ मेड़ में दुहिरावट ऐं सिलसिले जे टुटण वारा के दोष नज़र ईंदा।
छाकाणि त लहरूं जो थियूं। ईअं बराबरि आहे त लहरुनि जे पुठियां बि का नेम वारी सिलसिले जी धारा हली रही आहे, पर उनखे असीं पंहिंजे हिननि अखियुनि सां नथा ॾिसी सघूं। असांखे त हवा जे झूटनि सां गॾोगॾु लहरुनि जा अनेक रूप सवाइ सिलसिले ऐं सवाइ नेमनि जे ॾिसण में अचनि था। मुमकिन आहे त उन्हीअ नज़र सां निहारण वारनि खे हिन लहरुनि जे मेड़ में कंहिं नेम जो रूप ॾेखारे ॾिए, पर शिव जो उन ॻाल्हि सां को मतिलबु न आहे। शिव त प्रकाशकनि जे चवण ते एतिरो ई कयो आहे जो हेॾां होॾां पखड़ियलनि वाक्यनि जुमलनि खे कठो करे उन्हनि में कुझु सिरा विधा आहिनि। पाठकनि जी उन मां का भलाई थींदी या न, या संदन मन खे फ़रत ईंदी या न, उन ॻाल्हि जो शिव खे पतो न आहे। पाण सुञाण तूं अजर अमर न विसामण वारी जोत आहीं। स्वामी लीलाशाह।